दोस्तों ही कहानी आहे हिकिड़े दरवेश ऐं टिनि चोरनि जी। अदा हिकिड़ो बादशाह हो। बादशाहनि जो त बादशाह पाण ख़ुदा ताला पाण आहे, पर हीअ बि दुनिया जे हिकिड़े टुकरी ते बादशाही कंदो हो। उन बादशाह जे बादशाही में हिकिड़ो ग़रीब शख़्स पंहिंजे ज़ाल सां गॾु रहंदो हो। सियाणो कां त एॾो हूंदो हो जो ॻोठ जा नंढा ॿार बि उनखे फुरे पिया वञनि। एॾो वीचारो सादड़ो अबूझ हूंदो हो जो ॻोठ जा नंढा ॿार बि हिन खे फुरे पिया वञनि। उन ग़रीब शख़्स वटि मिल्कियत जी खोट त ख़ुदा ताला ॾिनी, उन सां गॾोगॾु अकुल जी खोट हिन वटि हूंदो हो। सफ़ा सादड़ो अबूझ हूंदो हो, नियत जो तमामु भलो हूंदो हो। उन ग़रीब शख़्स खे अलाह साईं औलाद जहिड़ी नेमत सां कोन नवाज़ियो। औलाद उन ग़रीब शख़्स खे अलाह साईं ॾिनो ई कोन। बसि ही ॿई ज़ाल मुड़ुस रहंदा हुआ। उन ग़रीब शख़्स वटि ज़मीन जो टुकड़ो हूंदो हो, उन में ही अन्न पोखे साल जो अनाज गॾु कंदा हुआ। साल जो अनाज ही पंहिंजे ज़मीन में गॾु करे बसि उन अनाज ते पंहिंजो पेट गुज़र कंदा हुआ। उन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿकरी हूंदी हुई, उन जो ही ॿई ज़ाल मुड़ुस खीर पीअंदा हुआ। ऐं टीं त हिन वटि हिकिड़ी गॾा हूंदी हुई। गॾा ते ही काठियूं करे कॾहिं शहर विकिणंदा हुआ त कॾहिं पंहिंजे घर जे ॿारनि लाइ खणी ईंदा हुआ। हिननि ज़ाल मुड़ुसनि वटि बसि इहे टे शयूं हुयूं। ॿी त घर में सफ़ा बिस्मिल्लाह लॻी पई हुई। उहे चवंदा आहिनि त ग़रीब शख़्स ॼमे कोन, जेकॾहिं ॼमे त वालदेन ते ॿार, जेकॾहिं मरे त कफ़न लाइ पाड़े वारनि ते ॿार। अहिड़े हिसाब सां हिननि जो ॾुखियो सुखियो जान गुज़रंदो हो। हिकिड़े चकर अची मुल्क में ॾुकार पई, बरसाति कोन वसियो, हर तरफ़ सुनसान लॻी पई हुई, आबादी न थी सघी। ही वीचारो अची परेशान थियो त हाणे छा कयूं। साल जो अनाज उन ज़मीन में पोखे गॾु कंदा हुआ। जॾहिं ज़मीन आबाद न थी सघियो त ही वीचारो अची परेशान थियो त हाणे गुज़र सफ़र कीअं कयां। वीचारो सफ़ा परेशान थी वियो, अन्न लाइ तमामु घणो परेशान थी वियो। उहे चवंदा आहिनि त अन्न आहे त ईमान आहे, इंसान जी जीअंदान अन्न सां आहे, जेकॾहिं अन्न कोन्हे त ईमान ई कोन्हे। उहो वीचारो अची परेशान थी वियो त हाणे छा कयां। सोचींदे सोचींदे हिन पंहिंजे ज़ाल सां सलाह कई। मुंहिंजो ज़ाल सियाणो हूंदो हो, सो हिन खे सलाह ॾिनी त अन्न आहे त ईमान आहे। असांखे खाइण लाइ हाणे अन्न ई कोन्हे। इंसान जी जीअंदान अन्न सां आहे, जेकॾहिं अन्न कोन हूंदो त पाण ॿई बुखे मरंदासीं। हाणे ही ॿकरी आहे, हिन खे काए फलाणे शहर वञिजां, उते महीने में सिर्फ़ु हिकिड़े ॾींहं जी पिड़ी लॻंदो हो। माना महीने में हिकु ॾींहुं पिड़ी लॻंदो हो। उहो हिन जे ॻोठ खां हिकिड़े ॾींहं जो पंधु हो, परे हो। मतिलबु त ॾींहुं राति पंधु करे उन शहर में माण्हू पुॼंदा हुआ। सो हिन जी ज़ाल हिन खे सलाह ॾिनी त तूं ही ॿकरी काए फलाणे पिड़ी वञिजां, फलाणे हंधि फलाणे शहर में फलाणे ॾींहुं पिड़ी लॻंदी आहे, जेका महीने में सिर्फ़ु हिकिड़े ॾींहुं लॻंदी हुई। सो हिन जी ज़ाल हिन खे सलाह ॾिनो त वञी ॿकरी खपा, अन्न वठी अचिजां त पंहिंजो पेट गुज़रां थिए, न त पाण ॿई बुखे मरंदासीं। सो ही त पाण बेवकूफ़ हो, हिन खे उहा सलाह ॾाढी वणी। सो पंहिंजे ज़ाल खे चई, सलाह त तूं तमामु भली ॾिनई, तुंहिंजी सलाह त तमामु भली, हाणे वारो कर त मानी पचाए वठि त आउं रवानो थियां। हिन जो ज़ाल मानी पचाइण ते लॻी वियो। हिन पाण सां गॾु बिस्तरा बि कयां, छाकाणि सियारे जो मुंदि हो। अॻु में परे परे ताणी को इंसान जो आबादी न हूंदो हो। माना जिथे अॼुकल्ह विक ते ॻोठ आहिनि, माण्हू आहिनि, अॻे ज़माने में ईअं कोन हूंदो हो। परे परे ताणी 7 कोहें मंज़िल ताणी बि को माण्हू जो निशान न हूंदो हो। सो हिन सॼो सफ़र जो सामान खयों, मानी बि खईं, उन सां गॾोगॾु हिकिड़ी मश्क कली बि पाण सां गॾु खईं पाणी जी। वरी छा कयईं, जो ॿकरी खे हिकिड़ो चड़ो ॿधी छॾियईं ऐं ॿकरी खे गॾे जे पुछ सां ॿधी छॾियईं। ॿकरी जो रसो गॾे जे पुछ सां ॿधी छॾियईं त जीअं टिण जो आवाज़ु हूंदो त हिन खे पक हूंदो त पोयां ॿकरी अचे थो, छाकाणि त उन बादशाह में चोरियूं चकारियूं जाम थींदा हुआ। सो हिन सॼो सफ़र जो सामान खणी रवानो थी वियो।
होरींदो अकलींदो अॻियां वञे त परियां के 3 चोर चोरी जे इरादे सां पाण में वेही सलाह पिया कनि त अॼु किथे वञी चोरी कजे। सो पाण में हे वेही सलाह पिया कनि। सो इहे 3 ॼणा चोरी जे बारे में सलाह पिया कनि त हिननि जे कननि में चड़े जो टन टन जो आवाज़ु पियो। चड़े जो टन टन जो आवाज़ जो हिननि जे कननि ते पियो, छाकाणि हुन ग़रीब शख़्स गॾ जे पुछ सां ॿकरी ॿधी चढ़ी वरी ॿकरी ते जो चड़ो ॿधल हो। सो परे खां हिननि खे आवाज़ जॾहिं ॿुधण में आयो, हिननि निहारियो त ॾाढा ख़ुशि थिया। हिक ॿिए खे चवणु लॻा, यार असां जीअं शिकार जे तलाश में पाण में सलाह पिया कयूं, उहो त हाणे साम्हूं थो अचे, शिकार त पंहिंजे साम्हूं आहे। हिननि चङी तरह जॾहिं निहारियो त हिननि खे उहो ग़रीब शख़्स गॾ ते सवार ॾिसण में आयो। गॾ ते वरी जो सामान हिननि ॾिठो, वरी गॾ जे पोयां जॾहिं निहारनि त हिननि खे उहा ॿकरी ॾिसण में आई जेका ग़रीब शख़्स खपाइण पियो वञे। चड़ो हुननि ॾिठो त ॿकरी खे ॿधल आहे, ॿकरी वरी गॾ जे पुछ सां ॿधल आहे। सो हिक ॿिए खे चवणु लॻा, यार असांजी त हाणे अलाह ॿुधी, असांजी त अलाह ॿुधी जो पाण में वेही सलाह पियो कयूं, मथां शिकार अचे थो। हाणे वारो कयो त हिन खे फुरे वठूं, इन खां चोरी कजे। सो हिकिड़ो चवणु लॻो, आऊं ॿकरी चोरी कंदुसि। ॿिए चोर चयो, आऊं इहो गॾ सामान सोधे चोरी कंदुसि। इन खां ईअं फुरंदुसि त पापो बसि सम्झ पापो फुरे माण्हू वटे, अहिड़े हिसाब सां हिन खां मां फुरे वठंदुसि। 3 चोर चयो, यार कंजरो तव्हांजी सलाह त ॾाढी वणी, तव्हां त चोरी कंदो, हाणे आऊं छा चोरी कंदुसि, मूं लाइ त का शइ तव्हां राह ई कोन्हे। सो ही 2 ॼणा हिन खे चवणु लॻा, यार तूं इन खां कपिड़ा फुरे वठ, फाटल साटल वाला कपिड़ा आहिनि, इहो तूं फुरे वठ। हुन चयो, यार ॻाल्हि कीअं था कयो, पातल कपिड़ा आऊं वरी कीअं फुरंदुसि, हुनखे जॾहिं कपिड़ा पातल आहिनि इहो आऊं कीअं फुरंदुसि, को सामान हुजे हा तॾहिं मां फुरे वठां, हाणे पातल कपिड़ा कीअं मां फुरे वठां, इहो त नामुमकिन आहे। सो ही 2 ॼणा उनखे चवणु लॻा, यार वाह जो तूं को चोर आहीं, चोर त होशियारु हूंदा आहिनि, तूं त सफ़ा को अबोझ आहीं, इहो कपिड़ा तोखे हर हाल में फुरणा आहिनि, ॼण तूं कपिड़ा फुरे न सघीं त असांजी यारी अॼु खां पोइ ख़तमु आहे। ॾिठो त हाणे यार हर हाल में चोरी करिणो आहे, इहे फाटल साटल भला कपिड़ा आहिनि, इहो त चोरी कजनि, इहो त अटकल सां उन खां फुरजनि, भला इहे बचनि था, मूंखे वरी कहिड़ो कस आहे। सो 3 चोर चयो, चलो सही आहे, फ़िलहाल तव्हां ॿकरी ऐं गॾा फुरे वठो, पोइ मुंहिंजो वारो आयो त आऊं पाण इन खां इहे कपिड़ा फुरंदुसि। सो पहिरों चोर वियो, उन कंजर पोयां अहिड़े अटकल सां ॿकरी छोड़ी, चड़ो वरी गॾ जे पुछ सां ॿधी चढ़ी जो हिन खे ख़बर न पए। इन जे करे चड़ो ॿधी छॾियो त जीअं ॿकरी हेॾे होॾे थिए त हिन खे ख़बर पइजी वञे। तो पहिरें चोर ईअं कंजर कयो, चड़ो लाहे गॾ जे पुछ सां ॿधी चढ़ी ऐं ॿकरी छोड़े आपुट कयईं। हुन ग़रीब शख़्स खे ख़बर ई न पियो। अॻियां थोरो वञे, पोयां कंध फेराए ॾिसे त ॿकरी लभे ई कोन। हाणे अची मुंहुं मथो पिटण लॻो, घोड़ाड़े ही मूंसां कहिड़ो ज़ुल्म थियो, आऊं वञा पियो अन्न वठणु, हाणे त असां बुखे मरंदासीं। सो वेही मुंहुं मथो पिटण लॻो। तॾहिं ॿियो चोर निकिरी आयो। सो हिन खे चवणु लॻो, यार मुंहुं मथो छो थो पिटीं, तोसां कहिड़ी वेदन आहे जो तूं वेही पार थो कढीं, ॻाल्हि कहिड़ी आहे, मूंखे बि ॿुधा। तॾहिं उहो ग़रीब शख़्स दरवेश अबोझ हिन चोर खे चवणु लॻो, चई, यार आऊं ॿकरी काए पिड़ी पियो वञां, अन्न पियो वठणु वञां, सो मां रस्ते में अचां पियो त हाणे पोयां जॾहिं मां निहारनि त मुंहिंजी ॿकरी लभी ई कोन। सो पक सां कंहिं चोरी कई, चड़ो लाहे मुंहिंजे गिड़ जे पुछ सां ॿधी छॾी। हाणे आऊं ग़रीब शख़्स बुखे मरंदुसि, छाकाणि इहा हिकिड़ी ॿकरी मूं वटि हुई, उहा बि चोरी थी वई। हाणे आऊं छा खपाए, अन्न वठंदुसि। तूं पाण सियाणो माण्हू आहीं, अन्न आहे त ईमान आहे, इंसान जी जीअंदा आहिनि अन्न सां। हाणे जॾहिं अन्न न हूंदो त आऊं छा खाईंदुसि। उहो ग़रीब शख़्स चवणु लॻो, ग़रीब शख़्स ॼमे ई कोन,
जेकॾहिं ॼमे त वालदीन ते ॿार, जेकॾहिं मरे त पाड़े वारनि ते ॿार। हाणे आऊं कंहिंखां घुरी खाईंदुसि। सो वेही इन जे करे पार थो कढां। ॿियो चोर चयो, यार ॿकरी तुंहिंजी चोरी थी हुई, हिकिड़ो त ॿकरी फलाणे रंग जो, हेॾां हिकिड़ो अमरा तकिड़ो तकिड़ो काए पियो वञे, इहो त ॿकरी तुंहिंजो कोन्हे। तॾहिं हुन चयो, यार इहा त ॿकरी मुंहिंजी, काॾे काए वियो? तॾहिं हिन ॾस ॾिनो त फलाणे जेके वण आहिनि, जेको हुड़ी आहे, इन ॾांहुं काए पियो वञे। हिन चयो, यार वाह जो तूं को नेक दिलि ॾिसण में थो अची। हाणे भला एॾी भलाई कई अथई, हाणे मुंहिंजी गॾाई सामान जो पारत अथई, ताऊं ॿकरी पंहिंजो इन खां छॾाए अचां। ॿिए चोर चयो, सामान तुंहिंजो त ईअं महफ़ूज़ हूंदो जो ॿीहर हिते पहुचंदे त ॿीहर मूं मथो पिटणु शुरू कंदे। हिन खे चई, तूं सामान जो टेंशन ई न वठि, तूं वञ सामान तूं मूं ते छॾे ॾे। हिन चयो, चलो सही आहे। वरी थोरो परियां वञी चई, भाऊ सामान जो पारत थी। हिन चयो, भाऊ का टेंशन ई न वठि, सामान तुंहिंजो अमानत आहे, तूं बसि थी अचिजांइ। हीउ रवानो थी वियो। हिन बि साईं केॾा सामान सुधो रवानो करे आ पुट कयईं। उहो ग़रीब शख़्स हुन होड़ी में पहुतो, घणेई ॻोल्हा कई, लेकिन हिन खे ॿकरी का ॾिसण में कोन आयो। सो बेसात थी जॾहिं उन जॻह ते पहुतो, छा ॾिसे त उहो शख़्स गॾाई सामान सुधो लभे ई कोन। वरी दिलि में वरी अची मूं मथो पिटणु शुरू थी वियो। हेड़े घोड़ाड़े, मुंहिंजो त क़िस्मत ई ख़राबु आहे। पहिरां ॿकरी वियो, हाणे सामान वियो, मुंहिंजो त सभु कुझु तबाह थी वियो। सो वेही मथो पिटणु लॻो। सो वरी पिटे पिटे जॾहिं बसि कयईं, चई हाणे हिते वेही कहिड़ा थो पार कढां, हाणे पंहिंजे ॻोठ भला रवानो थियां। सामान हूअं फुरिजी वियो, चोरनि मूंखां फुरे वरिती, हाणे उन्हनि खे नियत आहे, हाणे वेही आऊं कहिड़ा थो पार कढां, हिते त को ॿुधण वारो कोन्हे। सो हीउ ग़रीब शख़्स मुंहुं मथो पिटंदे पंहिंजे ॻोठ तरफ़ रवानो थी वियो। टे चोर कंजर छा कयो जो जॾहिं हिन ते हिन जी नज़र पई, सो खूह जे भरिसां वेही मुंहुं मथो पिटणु लॻो, अची पार कढणु शुरू कयईं। सो हिन जी नज़र जॾहिं उन टे चोर ते पई, सो दिलि में सोचीं, हाणे हिन जे ख़्याल में त को चोर कोन्हे। सो दिलि में सोचीं त शायदि इन शख़्स खे बि चोरनि फुरे वरितो, सो हिन जे करे वेही पार थो कढे। हाणे वञी हाल वाल कयांसि त इन सां कहिड़ी वेदन थी, हिन सां चोरनि कहिड़ी वेदन कई। सो हुन चोर वटि पहुतो। सो हुन खे चई, भाऊ तोसां कहिड़ी वेदन आहे? बदनसीब त आहियां आऊं जो चोरनि मुंहिंजो सॼो सामान फुरे मूंखे ठलो ॻोठ तरफ़ रवानो कयूं। तोसां कहिड़ी वेदन आहे जो वेही पार कढणु शुरू कयईं? तोसां मसइलो छा आहे? पक सां तोखे बि चोरनि फुरे वरितो। तॾहिं टे चोर हिन खे चवणु लॻो, चई, भाऊ मूंखे त चोरनि कोन फुरियो, आऊं मुसाफ़िर वञा पियो, मूंखे हीउ खूह ॾिसण में आयो। सो मूंखे उञ ॾाढी लॻल हुई, मूंखे उञ घणो साणो ई करे छॾियो। ऐं पाणी पीअण जे बहाने सां जॾहिं खूह वटि पहुतुसि, पाणी पीअण लाइ जॾहिं मां हेठि निवड़ियुसि, मुंहिंजे हथनि मां 250 अशरफनि जो थेली हिन खूह में किरी पियो। हाणे मां वेही उन जे करे पार कढणु शुरू कयुमि त मुंहिंजो नसीबु ख़राबु आहे। तोसां चोरनि कहिड़ी वेदन कई, तूं पंहिंजो अहवालु ॿुधा। तॾहिं हिन सॼो अहवालु उन टे चोर खे ॿुधायो। सो टियों चोर बि तमामु घणो हरामी हो। हिन खे चई, यार तुंहिंजो त हिकिड़े 2 अशरफनि जो सामान चोरनि फुरे वरितो। बदनसीब त दुनिया जो आऊं आहियां जो 250 अशरफूं हथनि मां विञाइजी विया। तॾहिं हिन दरवेश टे चोर खे चयो। टे चोर खे चई, यार पोइ इन में रोअण जी कहिड़ी ॻाल्हि आहे, पार कढण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? खूह में लही पियो, वञी कढी अचु, इन में वरी पार कढण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तॾहिं टियों चोर त को हरामी त अॻ में हो। हिन खे चई, यार आऊं पाणी में लहण खां डिॼां थो, मूंखे पाणी में लहंदे ड्रिज थो अचे। हाणे तूं भलाई कजां, इहो 250 अशरफनि जो थेली तूं कढी मूंखे ॾिजां, आऊं तोखे 50 अशरफूं ॾींदुसि, तोखे 50 अशरफूं ॾींदुसि जेकॾहिं उहा थेली तूं कढी मूंखे ॾींदे। अशरफनि जो थेली तूं मूंखे कढी ॾींदे
आउं तोखे 50 अशरफूं ॾींदुसि। हुन ग़रीब शख़्स दिलि में ख़्यालु कयो, वञ भेण जा पुट, मुंहिंजे हिकिड़े 2 अशरफुनि जो सामान हाणे जिथे मूंखे 50 अशरफूं अलाह साईं जे तरफ़ां मिलनि था, सो ही गिगियूं हणणु लॻो। ॾाढो ख़ुशि थियो, दिलि में ख़्यालु कयईं, वञ भेण जा पुट, मुंहिंजी त अलाह ॿुधी। सो हिन 3 चोर खे चवणु लॻो, चई यार वाक़ई तूं मूंखे 50 अशरफूं ॾींदे? 3 चोर चयो, मुंहिंजा त 250 अशरफूं ईअं पाणी में लुड़ी विया, आउं त कढी न सघंदुसि। हाणे जेकॾहिं तूं मूंखे 250 अशरफुनि जो थैली कढी ॾींदे त मूंखे का कसी कोन्हे, भला 200 अशरफूं पोइ बि मुंहिंजा था मिलनि, 50 अशरफूं आउं तोखे ॾींदुसि, मूंखे त का कसी कोन्हे। ग़रीब शख़्स ॾाढो ख़ुशि थियो। तॾहिं 3 चोर खे चवणु लॻो, यार सियारी जी मुंद आहे, हाणे आउं कपिड़ा लाहे हेठि खूह में लहां थो, जॾहिं कपन सूधो आउं लहंदुसि पोयां राति पइजी वेंदो, मूंखे त सी सफ़ा साणो करे छॾींदो। हाणे आउं कपिड़ा लाहे हेठि खूह में घिड़ा थो, इहे 250 अशरफनि जो थैली आउं तोखे कढी ॾींदुसि, तुंहिंजे एवज़ में तूं मूंखे 50 अशरफूं ॾिजां। तॾहिं 3 चोर चयो, हाओ तूं लहजां, अशरफनि जो थैली कढी अचु त आउं तोखे 50 अशरफूं ॾींदुसि। तॾहिं हू ग़रीब शख़्स कपिड़ा लाहे हेठि खूह में घिड़ी पियो। 3 चोर छा कयो जो कपिड़ा खणी आप पुट कयईं। हिन ग़रीब शख़्स दरवेश घणो ई हथु घुमायो हेठि खूह में, हिन खे अशरफनि जो को थैली कोन लधो। सो बेज़ार थी जॾहिं खूह मां निकितो, खूह मां बेज़ार थी जॾहिं ॿाहिरि निकितो, तॾहिं छा ॾिसे उहो शख़्स कपिड़नि सूधो लभे ई कोन। तॾहिं वेही रहंदो मुंहुं मथो पिटणु लॻो, चई वञ भेण जा पुट, इहो कंजर त को सफ़ा को पहिरें जोड़ जो हरामी हो, जो कपिड़ा बि इन्हनि चोरनि मूंखां फुरे वरिता, हाणे आउं उघाड़े कीअं ॻोठ रवानो थियां। सो वेही पार कढणु शुरू कयईं, मुंहुं मथो पिटणु लॻो त ही मूंसां कहिड़ी वेदन थी जो आउं हाणे हिन अची वैल में पियो आहियां। सो वेही रहंदो मुंहुं मथो पिटणु लॻो। सो दिलि में चयईं त वाक़ई मूं जहिड़ो को बदनसीब आहे कोन, हिकिड़ी गुरबत, ॿियो वरी अहिड़ी मूंसां वेदन थी आहे। सो वेही पार जॾहिं कढणु लॻो, तॾहिं उतां के मुसाफ़िर जी गुज़र कई। मुसाफ़िर जी गुज़र जॾहिं उतां थी, सो हिन खे उघाड़ो ॾिसी हिन खां अहवालु पुछी त भाऊ तोसां कहिड़ी वेदन आहे। तॾहिं हिन शुरू खां वठी आख़िर ताईं सॼो किसो करे ॿुधायो। तॾहिं हुन शख़्स खे क़यास आयो, हिन हिकिड़ो रूमाल हिन खे वेढ़ण लाइ ॾिनो त जीअं ही पंहिंजे ॻोठ ताणी पुॼे। हिन उहो रूमाल ॻोड करे सिधो पंहिंजे घर आयो, सॼी हक़ीक़त ज़ाल खे ॿुधाईं। ज़ाल खे आई ॾाढी कावड़ी, सो हिन खे मोचण जी ठाहु को मार ॾिनई। हिन खे चयईं तोखे त अकुल लभे ई कोन, अलाह साईं तोखे अकुल जी खोट ॾिनी, हाणे तूं त सॼो हड़ई विञायो। जॾहिं ॻोठ वारनि खे इन ॻाल्हि जी ख़बर पई, तॾहिं सॼे ॻोठ में हिकिड़ी हुल हली वई। माण्हू अची खिलण में लॻी विया, हर माण्हू जे वात में इहा ॻाल्हि हुई। उहो ग़रीब शख़्स ॾाढो ख़्वार थी वियो। सो अहिड़े हिसाब सां इन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उमेद कयां थो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में, हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।